ॿ रातियूं 3 ॾींहं साहिबनि खे जॻाए करके हे बाणी जो असां आसरो वठी करके आधार वठी करके अखंड पाठ साहिब रखायो आहे। उन साहिबनि जे आख़िरी में कृपा प्रसाद असां तत ॿुधण जी और कुछ गुज़रियल शेवाउनि जे लाइ माफ़ी कराइण लाइ संगत को आशीष वठण जे लाइ मां या गुस्ताखी करके पाठ साहिब जे भोग जो वचन पाण वठां थो। संत सजन मूंखे आज्ञा ॾींदा, आशीर्वाद कंदा। सॼी आयल संगत खे मुंहिंजो नमस्कार आहे। पाठ साहिब जे समापति जूं सभिनी खे लख लख वाधायूं हुजनि। वॾी 400 साला गुरु अर्जन देव जी शहादत दिवस मल्हायो वियो। प्रभु कृपा करे लाहौर में भी अचण वक़्तु सिंध खां मोटण वक़्तु दर्शन करायो। वरी बॉर्डर पास कराईंदे सिधो तरन तारण साहिब वियासीं, उतां जो दर्शन करायो। सचन संतन जे शल चरण शरण में रहूं, उन्हनि जे वचननि जो आसरो रहे। असांजो हिकिड़ो अहिड़ो ग्रंथ जंहिंजो नालो आहे पारस भाग, असांजा भाई बहरूराम साहब ॿुधाईंदा हुआ, सचा साईं जंहिं वक़्तु वांदा वेठा हूंदा त पारस भाग पढ़ंदा हुआ। और भाई चांदूराम साहब शाम जो रोज़ योग विशिष्ट जी 4 बजे कथा कराईंदा हुआ। मन खे वैराग आणण जे लाइ हिंदू ग्रंथनि में मुख्य शास्त्र आहे महारामायण, जंहिंखे योग विशिष्ट सॾिबो आहे। जीअं अर्जुन ऐं कृष्ण जो संवाद आहे गीता में, तीअं राम ऐं विशिष्ट जो गुरु ऐं चेले जो संवाद आहे। उन में 1800 सुफ़नि ते भागवत जे आकार जेतिरो ग्रंथ आहिनि, 2 5 प्रकरण आहिनि। पारस भाग जे शुरूआती में ॼाणायूं, हे प्रभु जी अचरज कारीगिरी जंहिंजी लखी न वञे, न बूंदा गणे सघजनि, न पत्ता गणे सघजनि, बेअंत बेअंत। अगरि अहिड़े परमात्मा जी कारीगिरी जी लख खे थोरो कुझु, थोरो बि न असली थोरो कुझु सम्झो आहे त उहो संतन। त हीअ माया महाप्रबल आहे, मथां लिखियल आहे, वॾे ज़ोर वारी आहे। अगरि हिन जीव खे कुझु बचाव खातो वठिणो आहे संसार में रहंदे, एकमात्र संतन जे साए जे हेठि रहे। संतन जो सायो माना शरीर जो संग न, अखियुनि सां ॾिठा विया। जीअं कहावत में ॿुधो वियो आहे, गंगा जे कंठे ते रहंदे बि प्यासा रहिजी विया, तीअं संतन जे संग कंदे उमिरि पूरी कंदे बि काथे काथे अहिड़ो बि घणो करे नज़र आयो जो उन जे चवण मां त ईअं असां हेतिरो हेतिरो वक़्तु संतनि सां गुज़ारियोसीं, पर मां सचाई सां चवां, मूंखे लॻंदी कान हुई त का बूं बि अचे थी हिन संत सां कोई गुज़ारियो बि आहे। जंहिंजी भाषा न मटी, जंहिंजी विरती न मटी। राम मां पंहिंजे पिता साहिब खे बि ॾिठो, मां पंहिंजे नाने खे बि ॾिठो, 2 शेवक साईं कंवरराम जा हुया। राम
सतगुरनि जे दर जी शेवा शहनशाह बणाए। हुननि सतगुरनि जे दर जी शेवा कई बस। न त संतनि जे अॻियां जेको विशेष भोजन आयो 5, 10, 8 सब्जियूं, राति ॿ किथे रहिया, हर हिकु पंहिंजे वेले में प्रेम सां कंदो त हुनजा ख़ासि चेला इर्द गिर्द वारा असां संतनि जो प्रसाद खाईंदासीं, छो जो घणियूं सब्जियूं जे ठहियल आहिनि। राम अधु कीअं ॾिठो वियो। उहे सुधरी न सघंदा बवाए बिगड़ण जे। शहनशाह बाबेजन हिकिड़े भेरे मुख मां अहिड़ो अखर चयो, हेॾा 20 वरनि रहंदे हिकिड़ी ॻाल्हि बि न ॿुधायूं रड़की साहिब जी। पर चयूं हिकिड़े भेरे, बाबा पुट कूड़ खाई सच कमाईंदासीं। असां ॿार थियासीं, छा सम्झूं? चयूं सियारे में रात जो ढोढा सुकल पकल, ढोढा पकल सियारे में, उहे ॾींहं जो 9 बजे उहे ॾुध सां खाई करके और मस्ती सां पंहिंजे गांइ जी शेवा में हलिया वेंदा हुआसीं। राम हिकिड़े वक़्तु अहिड़ो शब्द में ॿुधण में आयो, जेके शेवाऊं कयूंसीं हाणे असां उहा दमड़ी बि नथा ॾिसूं। राम अहिड़े सचन संतनि जी हीअ वरसी मल्हाइजी रही आहे। कल्याण इंक गीता प्रेस गोरखपुर वॾी कुझु माना रखंदी आहे। शायदि कॾहिं कोई लेख कंहिं सिंधी संत जो आयो हुजे, थी सघंदो आहे, पर 95 में मार्च जे कल्याण इंक में साईं बाबा जन जो 6 लाइनुनि में लेख आयो, संत बाबा आसूदाराम साहब की विलक्षण गऊ भक्ति। पढ़ी करे चिठी मोकिली वई गीता प्रेस, तव्हां ॾे लेख कंहिं मोकिलियो आहे और जंहिंजो तव्हां लेख ॾिनो आहे जंहिं संत जो, उन जी शताबंदी मल्हाइजी रही आहे और हिते लखनऊ में। उन प्यारे जो बि नालो ॾियो त असां हुनखे हवालो ॾियूं और तव्हांखे बि असांजी वेनती आहे, तव्हां अचो, तव्हांखे समानत कयूं, तव्हां संत जो लेख ॾिनो आहे। उहो संपादक हाणे मां असां राम सुखदेव दास जन जे चोले छलण ते गीता भवन में वञणु थियो। स्वामी जन ॾे वियासीं, गंगादास जन जे ओॾो घड़ी खन मां थियणु वियुमि। उहो बनारस जो संपादक मिलियो जेको कंदो आहे। मां हुनखे इहा ॻाल्हि यादि ॾिवाई, भई असां चिठी मोकिली आहे, तव्हांजो जवाबु न आयो आहे। राम और साईं बाबा जन जी जॾहिं शताबंदी मल्हाई वई हुई, तॾहिं आचार्य विनोबा भावी जो बि 100 वरिया हुयो। जीअं असां मल्हाइण खां पोइ अहिड़ो भाव आयो जो हिते 100 संत गुणी जन कलाकार कुल मिलाए करे 100 हुया और प्रभु कृपा सां 100 शहरनि में शताबंदी बि मल्हाइजी वई। जेका साल में भावना हुई उहा सवाइ 5 महीने जे अंदरि उहा सहजे सहजे मल्हाइजी वयूं। 101 स्वामी विवेकानंद साहब हरिद्वार में मल्हाई। त 2 साल अॻ में आचार्य विनोबा भावी जा ख़ासि शिष्य 2 गाॾियूं खणी करके निकिता भारत में दौरे ते हुनजे शताबंदी मल्हाइण जे लाइ और उनजे लक्ष्यनि खे उजागर करण जे लाइ। डॉक्टर श्यामलाल हिते सांगे सां आश्रम ते पहुता। चई हीअं उनजो जथो अचे थो, उनजो स्वागत फलाणे जाइ ते रखियलु आहे, उहो असां ॾींदड़ बि न आहे, थिए बि थोरो संग में सेणपी थिए। हिते आलमबाग रहंदा आहिनि, उन्हनि खे हिते मां वठी अचां, सदाईं वठी अचो। हिते आया, हुनखे हितां जे कारगुज़ारी जी डॉक्टर खे काई ख़बर कान्हे। आशा त्योहार पे कईसीं। पोयों शब्द हुयो, मां उहो पढ़ियो, जुग जुग पढ़ी राम राम जो मथों जीअं पढ़ंदाऊं जे नेम आहे थियो। अरदास थी, मथों नाश्तो आयो। हुन जेको बुज़ुर्ग उन्हनि जो हुयो 80-90 वर्ष जे विच में लॻे, उन स्पीच कई, मथों नाश्तो खाधोसीं
श्यामलाल मूंखे मनायो हे तो बठे में बंथरा जी ज़मीन अचे मां गौशाला खे ॾींदुमि तव्हां हलो उहो लपो लॻायां हे बि प्यारा कानपुर वञनि था सांगे सां तव्हां बि गॾिजी हलो पहुतो था मोटींदो चयोसि सदके वियासीं उतां ॿ किताब आया हिकिड़ो किताब छोटो सो आयो साओ मथों पने जा रंग हुया मथों पोश जा उन में 7 विषयूं हुयूं उन में 6 नंबर विषय में जंहिंमें 10-11 लाइनियूं उन में लिखियल आहिनि धन आहिनि उन जी दृष्टि खे न उन्हनि खे माइक ते कोई ॿुधायो वियो त हितां जी गुज़ारी आश्रम जी छा आहे गतिविधियूं छा आहिनि कुझु बि न मां डॉक्टर श्यामलाल खां पुछो भाई हे लेख आयो आहे तो कुझु उन्हनि खे ईंदे ॿुधायो छा त आश्रम ते छा थींदो आहे चई बिल्कुलु न मां ॼाणा ई कोन मां छा ॿुधायां साफ़ सुथरो ठक में जवाबु ॾिनई मुंहिंजो ॾोहिटे जो वियांउ इंदिरा नगर मां वियुमि त मां ॻाल्हि कढीमांसि मूंखे त काई ख़बर न आहे हिते बि कुझु न चयो वियो स्पीच ई कयूं त उन में हुननि सिर्फ़ु उतां जो दृश्य ॾिसी त हिते मां उहा पुस्तक ॾींदुमि तव्हांखे अहिड़े आचार्य विनोबा भावे जंहिंखे महात्मा गांधी चयो त मां त पोइ महात्मा बणियो आहे मूंखे माण्हुनि सॾियो मां केतिरो विकारी हुउमि उहा हुनजी हिस्ट्री पाण लिखियलु आहे हुनजी ॼाणाईंदो आहे पर आचार्य खे चवंदो हो तूं जनम खां संत आहे महात्मा गांधी और मां हुन सां 40 मिंट वेही आयो हुउमि आचार्य सां ख़ुदि 1979 में जॾहिं आश्रम जे उद्घाटन लाइ मनाइण वियासीं श्री राम भला हुननि छा लिखियो आहे भई केतिरी समन्वय आहे राम जी कृष्ण जी सनातन धर्म जी ग्रंथ साहिब जी राम जी छा उतनि जी आहे और वैसन छॾाइण जो आश्रम हे आहे ऐं चैलेंज लिखी अथई भारत जे आश्रम खे तव्हां ॾिसी वाइड़ा थी वेंदो पढ़ी करके अजीब ॻाल्हि आहे त जेकॾहिं वैसन छॾिणो आहे त आश्रम वारा हिंदुस्तान जा उतां सिखी अचनि त वैसन कीअं छॾिबो आहे राम मुंहिंजा प्यारा प्रभु कृपा करे अहिड़ा मूंखां वरी हथ न ईंदा आहिनि अॼु साहिब जो वाक हले थो प्रभु कृपा सां जेको गुरनि मां ज्ञान प्रभु परमात्मा पंहिंजी ॼाण संतनि खे ॾिनी आहे असली प्रसाद हे आहे जेको हिकु अखर खणी बि असां घरनि में विरहाईंदासीं हे वचन खणी आयासीं गेदरिंग न ॾिसूं अॻे पंच पुछंदा हुआ घणा चांवर चढ़िया मेले ते वियो उन में अंदाज़ो लॻाईंदा त हेतिरनि माण्हुनि खाधो हाणे उहे अंदाज़ा घटि न हाणे पुछंदा आहिनि ख़ल्क घणी हुई अड़े ख़ल्कनि जूं गॾु थियण जूं जायूं त घणियूं आहिनि अॼु लितर ऊंधो कर त ख़ल्क ई ख़ल्क आहे ख़ल्क गॾु करण का ॻाल्हि आहे पुछणो इहो आहे मेले ते वियो संतनि वचन छा चया कहिड़े संत चया प्रश्न इहो न आहे भेटाई साहिबु चयो जेकी चवई तूं उन खे ॾिस जेको चए थो उन खे न ॾिस भित ते बि अखर सुठो लिखियो पिया त खणी वठो कागज़ ते अखर सुठो लिखियो पिया किरियो पिया कागज़ खणी करके तूं वचन खण श्री राम साहिबनि में लिखियो गुर कया साकार कमावो गुर की करणी काहे धावो गुरनि जो पंहिंजो घर सॼो नर्क बणियो पियो हो तव्हां हितां सां पढ़ो सॼा गुरु तेग बहादुर खे पंहिंजे गोबिंद सिंह जे मुंहुं ॾिसण जे लाइ 3.5 साल खां पोइ हुनखे मुंहुं ॾिसणो पियो हुनजे परिवार खे पंजाब मां कढी करके माई खे जनम वञी पटना बिहार में ॾियणो पियो बकाले मां हली करके और साहिब आसाम में आहिनि गुरु खे पंहिंजे अहिड़े सिकी लधे पुट ॾिसण लाइ 3.5 साल खां पोइ मुंहुं ॾिसणो पियो आहे परिस्थितियूं कंहिंजूं न ग़लति रहियूं आहिनि एॾे ॾिसणो न आहे उन्हनि वाणी छा चई आहे श्री राम तो साहिब हे प्रसाद बाबा ॿाहिरों प्रभु कृपा सां असांखे सुमत मिली सुमत में संपत ठही उन में धन मिलियो उन धन मां कुझु हिसो खणी आयासीं कणा प्रसाद में ॾिनोसीं सेसा में ॾिनोसीं भंडार में ॾिनोसीं राम इहो असांजो आयल वरी असां खाई वियासीं खणी वियासीं कुझु मल बणिजी वियो कुझु मूत्र बणिजी वियो प्रसाद नालो पइजी वियो प्रसाद असली ज्ञान आहे जंहिंमां जीवन असांजो बदिलिजे त संतनि जा वचन पारस आहिनि असांजे मन रूपी लोह खे इन वचननि जे लॻाइण सां असांजो मन पवित्र थी पए इन ते अॼु जो इहो शब्द आयल आहे
बोल गुरु नानक देव की। टोडी महला पंजवा घर चौथा दुपदे ओंकार सतगुरु प्रसाद। आहे मारवाड़ी राग में। रूड़ो मन हर रंगो लोड़े गाली हर नीह न होए। रूड़ो मन हर रंगो लोड़े गाली हर नीह न होए। इकराहों ढूंढेंदी दर्शन कारण हों ढूंढेंदी दर्शन कारण बीथी बीथी पेखां। गुर मिल भरम गवाया है। हों ढूंढेंदी दर्शन कारण बीथी बीथी पेखां। गुर मिल भरम गवाया है। ये विद पाई मैं साधु कनो लेख लिखियो धर्मा थे। ये विद नानक हर नैन अलो। ये विद पाई मैं साधु कन्हो लेख लिखियो धर्मा थे। ये विद नानक हर नैन अलो। बोल गुरु नानक देव। सदके सदके जिन खे वचननि जी गहराई आहे। अॼु असांजे घराणे जा प्यारा वेठा आहिनि हिते। मूंखे भाई दीपाराम यादि अची वियो। 1980 में पू साईं सदाराम साहब जन जी सतम पातशाही राजा राम साहब जी वर्सी साहब ते साईं गोविंदराम साहब जन जे प्यारस जे सॾ ते पहिरें भेरो वर्सी ते भारत में वञणु थियो। साईं समाधन वारल बि आयल आहे। भरिसां गुले साईं जन जी कुझु बिरादरी थींदो हुन जी जाइ में साईं जन लथल आहे। लखीराम मिलियो, उन सां सेणपी हुई। जेको माणकराम जो पुटु थिए, माणकराम साईं जन जो भाईवार हुयो। 46 साल साईं कल्ह मनोहरलाल ॿुधाइनि पिया। मुंहिंजी सेणपी जे करके मूंखे रसोई मनाइण जूं भाटियूं असांजा सौट पढ़ियल आहिनि। साईं भगवान दास हुआ मैट्रिक कई साधराम जे पिता असां सां। 4 हुन जा धंधा हुया। चौथी धंधे मों शाख हुई हुनजी राजम में। लखीराम रोटी कई, दीपाराम खे चई कार खणी चांडू खे वठी हलणो आहे और तव्हां बि हलंदव रसोई ते। चई हा। कार में वेठासीं, प्यारो ॻाल्हाईंदो हलियो। सिधो दुकान ते आयासीं, जल पाणी करे उतां सिधो मूंखे धर्मशाला वठी आया। धर्मशाला ॾेखारींदे उते में उन में ई उते दरबार साहिबु आहे। दरबार वठी आया, मथो टेकियोसीं। लखीराम थो चए साईं वचन साहिबु वठो। मां चयो छो? चई वठो साईं। हलो वठो साईं। इहो ई वचन निकितो। मथो थो चए अर्थ कयो। भई छो अर्थ कयां? वचन साहिबु थी वियो। हिन कोई कश्मीर में मुंहिंजो उते वचन जो अर्थ ॿुधो हो। राम का भावना जागी पियसि। घुमण आयो ओॾे हितां आए खां पोइ। मां उहो वचन जो अर्थ कयो। भाई दीपाराम जे मग़ज़ जी गहराई में पइजी वियो। हुन मूंखे ॾिठो त हिन जे मग़ज़ में छा आहे, जंहिंसां उनजी मां सां दिलि जुड़ी वई। राम हे मां स्टार्टिंग ॿुधायां थो। अॼु वचन साहिबु आयो आहे, असां थोरो ॿुधूं। रूड़ो मन हर रंगो लोड़े। रूड़ो माना सुंदर। पूरे ध्यान सां ॿुधूं। रूड़ो माना रूड़ो मन। मन माना ख़्यालनि जो जमाव। मन छा खे चइबो आहे? जॾहिं ख़्यालु उथे सम्झो मन उथियो। ये ॻाल्हियूं यादि रखो। बेसिस ज्ञान आहिनि असांखे। सभु कुझु पढ़ियो पर बॉडी जो ज्ञान न पढ़ियो जेको प्रभु पैदा कयो आहे। राम त ॿियो ज्ञान सभु अधूरो रहिजी वेंदो। मन ख़्यालनि जो जमाव आहे। हिंदी में चइजे संकल्पनि जो पुञ आहे। मन ई सागर आहे। भव सागर आहे। संसार सागर माना मन सागर आहे। मन में सभु कुझु समायल आहे। ये लोभ
मोह ये वॾा वाघू आहिनि जंहिंमां असांखे बचणो आहे। राम दुनिया सभु दरिया कोको तारू तन में, हिकिड़ी लहर लोभ जी इहे सभु मन में आहे। उहा दुनिया बि दिलि में आहे, दिलबर बि दिलि में आहे, माया बि दिलि में आहे, मालिक बि दिलि में आहे। श्री राम। ॿियो आतश जो अड़ाह, आतश माना तृष्णा और आशा, आशा माना लहर। तालबन तिथाह, तलब वारनि, साईं जे तलब वारनि मोड़े चाढ़िया में मकड़ियूं, मकड़ियूं माना शरीर, शरीर माना इंद्रियूं, इंद्रियुनि खे पंहिंजी मर्यादत में रखी करके हिन संसार में रही हिन संसार मां न्यारा थी निकिरी विया। राम। कंहिं बि ख़्यालु करण सां कार्य पूरो न थींदो, न धन मिलंदो, न ज्ञान मिलंदो, न सुठो कमु थींदो, न कसो कमु थींदो, थींदो शरीर सां। त तलब वारनि थोड़ो पासीरो थी करके हिन दरिया में रहंदे राम मकड़ियूं शरीर रूपी ॿेड़ी खे साइड वठी तारे विया। लहर वरी बि कॾहिं हेॾे होॾे करे कंहिं कंठे ते सटींदी, पर तृष्णा रूपी कुन में हलियो वियो त बसि तरो ई वठंदो वञे। असांखे इन खां बचाइणो आशाउनि तृष्णाउनि खां। राम। मुंहिंजा प्यारा, त मन निर्मल मन मोहे सो मोहे पावां। रामायण ऐं गुरु ग्रंथ साहिब हिकु समकालीन थिया आहिनि। छल छिद्र कपट मोहे कबह न भावां। अॼु असांजी होशियारी एतिरी असांजी नास्ती करे रही आहे जो छल कपट सां जेको ॻाल्हाए थो उहो ई होशियारु आहे। राम राम राम। माफ़ी वेली कूड़ अंदरि आयो त पोइ हिन जा छिरा पैदा थींदा। छल करणु, कपट करणु, ढंगबाज़ी करणु, कूड़ ॻाल्हाइणु, धर्म जा कसम खणणु, हिक जो ॿियो चवणु। राम। पुण्य त पंहिंजी जाइ रहियो, पर सुबुह खां वठी असां जेसिताईं राति ताईं पाप करे रहिया आहियूं, मां हिते आईनो खणा त बसि वचन हिते रहिजी वेंदो। चल असां पाप छॾियऊं। राम राम राम। माफ़ी। मिथ्या ई मिथ्या ॿोलणु थिए थो सुबुह खां वठी राति ताईं, अलाए केतिरो मिथ्या ॿोलणु थिए थो। अजायो मन थियल आहिनि त असां मन खे सुंदर बणायूं। रूड़ो मन, हाणे मन सुंदर कीअं थिए, हाणे हिते अचूं। अकर्मंग कर्मंग सृष्ट, न करण जहिड़ा जेके कम आहिनि उहे छॾियऊं, जेके करण वारा कम शास्त्र लिखंदा उहे कयूं। श्री राम। जॾहिं करण वारा कम कबा उहे असांजी आदत ठही वेंदी, उहो कंदे 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 पंहिंजो पाण निष्काम थी वेंदा। कर्म निष्काम न थींदो आहे। श्री राम। कर्मनि में मन जी भास न रहे, उहो स्वयं निष्काम बणिजी वेंदा, कामना न रहंदी, बसि इहो मुंहिंजो कर्तव्य आहे। संत असांजा जॻियासू सॾाईंदा आहिनि। रोसण घोट खां वठी रोहड़ी खां जॻियासी, डहरकी जॻियासी, सभु जॻियासी। चाहे अंदरि में उन्हनि जी संत स्टेज अची वई आहे। भाई साहब जो तखलस पियो आहे, भाई सदाराम साहब, भाई भोजाराम साहब, उंडियन में वॾा ईअं सॾींदा हुआ। भाई वसणराम साहब, भगत साहब, भाई सतराम दास, इहो भाई जो तखलस जॻियासू जे पद ते आहे। साईं जे पथ जा घुरजाऊ। श्री राम। अंदरि संत स्टेज जी, पर ॿाहिरों इन में रखियऊं। छो जो भॻवानु गीता में लिखियो, सन्यासी श्रेष्ठ 18 अध्याय में 2 विषयूं, या कर्म फल त्यागी श्रेष्ठ। अर्जुन पुछो, भॻवानु जवाबु ॾिनो, कर्म फल त्यागी श्रेष्ठ। सन्यासी खां असांखे सिख्या न मिलंदी। कर्म फल त्यागी, असांजा जेके संत रहिया उन में कर्म में उनजी काई भास न रही। कर्म फल त्यागी रहिया, फल जी काई इच्छा न। असां कर्म करणो आहे, अमृत वेले उथणो आहे, नाम जपणो आहे, पाठ करणो आहे, सब जी भलाई करणी आहे। प्रभु जेकी ॾिनो आहे उनजो सदुपयोग करणो आहे। शरीर ॾिनो अथई शेवा करणी आहे, धन ॾिनो अथई शेवा में हलाइणो आहे, पंहिंजा गुज़रान करणो आहे, ॿियनि खे ॾिसणो आहे। वक़्तु ॾिनो अथई पंहिंजो बि कमु करणो आहे, ॿियनि जे बि कमु अचिणो आहे। वाणी ॾिनी अथई राम, पंहिंजा बि मक़सद जा कार्य पूरा करणा आहिनि, ॿियनि खे बि ज्ञान जो ॻाल्हियूं ॿुधाए करके संतनि जी वाणी जी शेवा आहे। चिंता भव शोक दूरि करणो, अड़े कहिड़ी ॻाल्हि आहे। उथी मर्द थी वियो, केतिरनि जा शोक चिंता भव दूरि कनि था, अज्ञान दूरि कनि था। इहा वाणी जी शेवा आहे। किथे वेही करके वॾो थी करे उनजो कार्य संवारणु। श्री राम। अबाहे हीअं कजे, वाहे हीअं कजे, उहो कार्य संवारजे। वेही वॾा वेठा लखुल आहिनि। इहो सदुपयोग करणो,
उनमें मन में भास न करणी। मन निष्काम कर्म करण सां शुद्ध थींदो। भगवान गीता में चयो अंतःकरण शुद्ध थींदी। उन्हीं चतुष्ट अंतःकरण मन बुद्ध चित्त अहंकार ये मन जा ही 4 हिस्सा आहिनि। राम उनखे गॾियल चइबो आहे मन। त मन अंदरि आत्मा ॿाहिरों शरीर, उहो मन शुद्ध थींदो निष्काम कर्म करण सां। उनमें काई भी मान ऐं माया जी भावना न हुजे। माया मीन्स वासना कामना और मान, ये 3 शयूं न हुजनि तॾहिं अंतःकरण शुद्ध थींदी। जॾहिं अंतःकरण शुद्ध थींदी तॾहिं हृदय में अस्थाई परमात्मा जे लाइ प्रेम प्रगट थींदो, जंहिंखे टिकाऊ प्रेम चइजे। राम राम बसि इहो असां पंहिंजो पाण खां पुछंदासीं त असांजे हृदय में प्रेम कहिड़े नमूने जो आहे। बसि उहो जॾहिं प्रेम ऐं इश्क प्रगट थी पियो, पोइ जॾहिं गुरू जो नाम मिलियो, हा इश्क जी उहा आहुति थी, उहा अग्नि प्रगट थी, उनमें आहुति पई, उहा अग्नि संतुष्ट थींदी। राम पोइ कुझु बि माया जो कर्तव्य असांखे असर न कंदो। उन नाम वारे खे उनमें माया और मान 2 शयूं ख़तम थी विया। इन ॻाल्हि लाइ कोई परवाह न करणी। रूड़ो मन हर रंगो लोड़े हरि जो प्रेम पाईंदो। रंग माना आदि गुरु ग्रंथ साहिब में रंग जो शब्द जाथे बि अचे, इहो यादि रखी छॾियो। रंग माना प्रेम। प्रभु जो प्रेम अंदर में उहो पाईंदो जंहिंजो मन शुद्ध थींदो। निर्मल मन मोहे, बसि अंतःकरण शुद्ध थिए। छल छिद्र कपट मोहे कबो न वावा। हाणे असांखे माया खपे चाहे प्रभु खपे, पाण ॼाणो। दया कयो शांति अचे, दया कयो दुख लहनि। अड़े हे बरसाति आहे संत वसाइनि, अज्ञान जी जड़ ई कढनि था तुंहिंजे अंदरि मां। तूं खणे कुझु कोन थो हिकिड़ो अखर, चई असांजे ॿुधनि कोन था, संत मिलनि नथा। संत जेका बरसाति वसाईंदा, तूं हिकिड़ो अखर कहिड़ो थो खणे? हे कंहिंजे लाइ मथो था हणनि? श्री राम हे वचन कंहिंजे लाइ छा आहिनि? असां हर वचन ॾे, हर शब्द ॾे, हर वस्तु ॾे, हर व्यक्ति ॾे असां नज़र सानी कयूं। परमात्मा जी पैदा थियल आहे प्रकृति। हर हिकु मां कख कख मां सबक़ु मिले थो। तूं हेठि नज़र कर, कख कख मां सबक़ु मिले थो। कदम कदम ते सबक़ु थो मिले। तोखे ॿूटे हलंदे त पोइ छा थींदो? राम मथां साहिबु चवंदा ॻाल्हि हर नींहुं न होए, ॻाल्हियुनि सां ॿेली नींहुं पैदा न थींदो। ओहो राम ॻाल्हि हर नींहुं न होए। हाणे मथे साहिबु चवंदा हूं ढूंढे थी दर्शन कारण, मां ढूंढियां थी दर्शन खे। दर्शन छाखे चइबो आहे? राम दर्शन शास्त्र, पंहिंजी ॼाण, पंहिंजो अध्याव, पंहिंजी सुञाणप, इहो ई दर्शन आहे। अपना रूप पछाण समझ मन दर्शन एही एही, रोहल साहब जो कलाम आहे। श्री राम बिना आत्म ज्ञान ममत न मिटे, मन जी तोड़े तप साधन करे, पढ़े वेद पुराण। गीता में भगवान अर्जुन खे ईअं चयो। परमात्मा ज्ञान स्वरूप आहे। हिननि अखरनि में जेका ॼाण पियल आहे, जेको ज्ञान पियल आहे, उन ज्ञान खे व्यक्त करण खे ई सत्संग सॾिबो आहे। और बाक़ी जेके हले थो इनखे भजन भाव सॾिबो आहे। उहो भजन भाव बि हिकु सत्संग जो हिकु श्रेष्ठतव हिसो आहे। श्री राम पर जेकॾहिं उन्हनि अखरनि जे अर्थ खे न सम्झोसीं, अखरनि जे अर्थ में पवण जो मक़सदु छा? जेकी उन में गिरहण त्याग लिखियलु आहे, हे कयो हे न कयो, बसि राम इनखे विवेक चइबो आहे। हे सत्य आहे हे असत्य आहे, इहो ई सत्संग में मिलंदो आहे। असांजो जीवन बदिलजी वञे। राम बसि जेको करिणो आहे अनर्थ उन्हनि खां थिए थो जंहिंखे अर्थ जो ज्ञान न आहे, या ख़बर पइजी वञे हे हे कमु करिणो आहे, त बसि जेको न करण वारो आहे उहो थींदो ई कोन। मूंखे सचु ॻाल्हाइणो आहे, कूड़ ॻाल्हाइणो न आहे, उहो पैदा ई न थींदो। राम अमृत वेले मूंखे उथणो आहे, अवसि उथणो आहे, बसि उथणो आहे। इहो पहिरियों कमु आहे असांखे। श्री राम हाँ ढूंढें थी दर्शन कारण। छा सां ढूंढियां थी? ज्ञान इंद्रियनि सां। छा सां ढूंढियां थो? ज्ञान इंद्रियनि सां। हेॾे ॾिसां शांती मिले, हेॾे वञा आनंद मिले, जंहिंखे सिंधी में मज़ो चऊं।
उनखे आनंद चऊं, हेॾे वञा, हेॾे ॾिसां, हेॾे ॿुधां, हिन खे छुहां, पलंग ते वेहा, मन मज़ो अचे। अॼु 70% जेके गोरियूं खाई निंड कनि था उहे धन वारा या ग़रीब? जवाबु ॾिजो। जेके रिपोर्टां अचनि थियूं, श्री राम साईं जा प्यारा, बुख न पुछे बुसरी, निंड न पुछे हंधु। संतनि में बि ॾिठो थो वञे, काथे कमरा, काथे रहूं। अरे संतनि जा पेड़ हूंदा हुआ, छल मिटी मिले, उते वेठो, उते फुल्को खाधो, उते जंहिंमहिल अखि लॻी आराम थियो, सुम्हण ई आयासीं, खाइण ई आयासीं, त पोइ त घर में बि सभु कुझु हुयो। निर्माण थी करके हिते कुझु असां अंदरों बणिजी वञूं। राम राम राम, कामना वासना मान, त पोइ त आशीर्वाद मिली न सघंदी बाबा। असां दिलास में छड़ो अची वेंदासीं। जेकी मुंहिंजो ॻाल्हाइण आहे माफ़ु कजो, मुंहिंजी संगत हे रूप आहे। मां अॻ में चवंदो आहियां, मां कहिड़े भगत जो किसो खणा त फलाणे फलाणे भगत जो कमु कयईं, तव्हां जवाबु ॾिजो, धन पंहिंजी इच्छा सां मिलंदो आहे? जेकॾहिं मिले आहे त कमी छो हुजे आहे? सुख पंहिंजी इच्छा सां मिलंदो आहे त पोइ कमी छो रहे आहे? मान पंहिंजी इच्छा सां मिलंदो आहे त दुनिया में कमी छो रहे आहे? ठीकु आहे, जंहिंखे भॻवानु मान बख़्शे, जंहिंखे धन बख़्शे, जंहिंखे सुख बख़्शे, सचाई सां। इन खां मथे ॿियो कहिड़ी सचाई मां चवां? हे धन बि मूंखे हीअ संगत ॾियणु आई, हे शेवा बि करणु हीअ मुंहिंजी संगत आई, और मान ॾियण बि मुंहिंजी संगत आई। जेका ईंदी उहा ई यश कंदी। ॿियो इन खां मथे मां भॻवानु ॿियो कंहिंखे सम्झां? माफ़ रखिजो, मां वेनती रखां थो, असां गृहस्थी आहियूं, असांजे फल वधाइण लाइ मुंहिंजो हिकु हिकु शब्द तव्हांजो फल वधे। न त कलयुग में धर्मी धर्म करहे गावा वहे। धर्मी धर्म जो ख़्यालु करे करणु शुरू कंदो, उन करण खां अॻु में फल नष्ट करे पोइ उहो कमु कंदो पियो। हिकिड़ो भॼन थिए थो पियो, ग़रीब उन भाव में उथी करके डुकंदो अची करके रुपए जो नोट रखे थो, और सेठ साहब उथे थो ठाहे करके, लॻे थो मां उथांसि थो ॾियण जे लाइ, ऐं आराम सां उहो नोट कढंदो, ठीक सां ईंदो, ठाहे रखंदुसि, ॾेखारींदुसि। क़दम क़दम ते हर शइ खे ॾिसबो आहे। फल त नष्ट करे पोइ थो अचणु अचे। 100 जो नोट थो अॻियां रखे, हे छो 95 खां वठी असां इहो करे छॾियोसीं। गुर नोट में पेटी खणाए छॾीसीं बाबा संतनि जे अॻियां बि। बाबा न असांजो हे मंदरु आहे न घर आहे। पोइ असांजो गुरुदेवन उन्हनि जो फोटो रखियो आहे। मां ग्रंथ साहिब बि 2 भेरा हितां खणाए छॾियो, पर किन प्यारनि चयो साईं असां कंहिंजो दर्शन करणु अचूं। भली ॻाल्हि आहे, गुरनि जो ज्ञान मिले थो। श्री राम। बाबे साईं जो आस्थान आहे, कंहिंजो आस्थान आहे? मां 10 महीना रहां कोन थो त कंहिंजो, कोई जे पुछे त कंहिंजो आस्थान आहे? और हे हुनजा गुरुदेव आहिनि, सिंध जा सिरमौर 2 संत। बसि श्री राम। प्रभु कुते खे रोटी ॾिए थो, संत जेको भरोसे रहंदो उनखे न ॾींदो। उनजे लाइ पेटी रखी आहे तव्हांजी शेवा जे लाइ। न त पुछणो आहे बाबा छाजे लाइ तूं धन थो ॾिए असांखे, कहिड़े मक़सद सां? वठिणो ई न आहे, इजाज़त ई न आहे। हुकुम थियल आहिनि दान जे बारे में, असां चैप्टर पढ़ी ॾिसूं त। राम। मुंहिंजा प्यारा, कहिड़ी कहिड़ी विषयनि ते असां वधीक खणूं त मां जेकी बि कयां थो इहा ॻाल्हि पक रखी छॾियो तव्हांजे फल वधाइण जे लाइ। हे मुंहिंजा तव्हां सभु रूप आहियो। हे साध संगत। मां 3 शब्द ॿुधाया। आदमी लफ़्ज़ जेको आहे उहो सिर्फ़ु पुरुष सां लागू न आहे, उन में स्त्री बि अची वई। मनुष्य जेको लफ़्ज़ आहे उहो सिर्फ़ु माण्हू सां लागू न आहे, उन में स्त्री बि अची वई। सम्झियासीं? तीअं संतनि जेको शब्द चयो आहे, प्यारी साध संगत, उन में सभु अची विया। कोई विश्लेषण करण जी ज़रूरत कान्हे। उहा नेतागिरी आहे जेको में ॿार ॿुढा कन्याऊं हे 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 स्टेज, कोई ज़रूरत कान्हे। साध संगत जेके साधन जे संग में आया आहियूं। अरदास में हलंदो साध संगत जी बोलो वाहगुरु, साध संगत जी बोलो। पहिरियां गुटका ॾिसो, साध संगत जी बोलो वाहगुरु। श्री राम। फल वधाइण जे लाइ मां शब्द इहो चई रहियो आहियां, बसि इहो ध्यानु हुजे। मां तव्हांजो ॿारु आहियां। अरे न 100 बंदगी न 1 रज़ा बंदगी। कंहिंजी दिलि खे ठेस पहुचाइण जहिड़ो कोई महापाप कोन्हे। कंहिंजी दिलि खे प्रफुल्लित करणु, ख़ुशी जहिड़ी काई पुञ ई न आहे। त जेको इन चवंदड़ इहा शइ कंदो जो कंहिंजी दिलि दुखे। मां इहो सबक़ु सेखारियां, भई तव्हांखे कोई लोॾो ॾेई वञे झटके सां, पोयों तकियोसि न केरु ॾेई लॻणो हुयो, पर पाण एतिरो परे खां अंदाज़े सां संभाले करके हीअं हलो
बुद्धि जी अखियूं खोले जी तव्हांजे कपिड़े जो पलांदो स्त्री छा पर कंहिं पुरुष सां ॿार सां कंहिं सां बि टिच न थिए जॻियासू चोर वांगुरु चोरे साखी थी असां संसार खे ॾिसो असांखे कोई न ॾिसे जॻियासू तॾहिं आहे चुप चुप लिकी लिकी चोरियूं जेतिरी शेवा कंदो भॼन कंदो शेवा कंदो तेतिरो उनजो फल वधंदो तेतिरो फल वधंदो हे उन जा नज़ारा अथव मुंहिंजा प्यारा श्री राम श्री राम श्री राम सॼो संसार प्रभु जो संसार आहे ॿेली प्रभु जो संसार आहे संसार आहे शेवा जीवन में शेवा ॻोल्हियूं असां शेवा ॻोल्हियूं बसि हे सभु शेवा जा नज़ारा आहिनि हाँ ढूंढेंदी दर्शन कारणे बीठी माना इंद्रियूं पेखां मन हेॾे मन हेॾे मन हेॾे ओहो पर गुरमिल भरम गंवाया है इहो भरम में हुयासीं त हेॾे आनंद मिलंदो हेॾे मज़ो मिलंदो हेॾे मिलंदो हेॾे होॾे न मिलंदो गुरु भरम चुकाए छॾियो गुरु मां पंहिंजे गुरुदेव जी ॻाल्हि ॿुधायां ॿ ॻाल्हियूं जल्दी में राम परे खां हिकिड़ो प्यारो मां सां ॻाल्हि पियो करे भई डेरा साहिब ते गुरु अर्जन देव जो मेलो आहे साईं हलूं ॿ टे मक़सदु सम्झां पियो गुरवाणी जा उते बाणी जा हलंदा लाहौर रेडियो स्टेशन ते भाई कुझु वठी ईंदासीं कीर्तन जो रसो मिलंदो हो नओं ग्रंथ साहिब वठिणो आहे नओं मेलो ऐं दर्शन बि करे ईंदासीं परे खां संतनि खे अलाए कीअं दृष्टि पई आहे चोड़े गुरू कहे खां पोइ अञा डेरा मां उते ॿाहिरि पंहिंजे पहुची वियुमि पंहिंजे ॻोठ चिठी अची ठकाव थी अरे मां चयोमांसि साईं ॿ टे वॾे दरगाहूं आहिनि मां घुमी अचां कलंदर जी और भेटाई जी ॿिनि प्रेमियुनि कारियूं वरितियूं आहिनि ॿी टे कलाक में चई गुरू कहे खां पोइ दरगाहूं घुमणियूं आहिनि इहे दरगाहुनि वारा सभु तो वटि पाणे पहुची वेंदा मां ॾिठो कलंदर शाहबाज जो पीर बि पहुतो भेटाई शाह जो शहज़ाद जो बि पीर पहुतो शाह अना शाह जोग शरीफ़ जो पीर पहुतो रोहल साहिब जा फ़क़ीर सभु पहुता सतगुरु जे वचन में का ताक़त आहे गुरमिल भरम गवाया है गुरमिल न हेॾे होॾे कोन्हे बसि पंहिंजो पाण सां सचो हीरो सेठ प्रेमचंद जोतवाणी साहिब जंहिंजी 5 मंज़िल हरिद्वार में धर्मशाला हुई 2 तला हेठि 3 रोड सां 2 मथे 2.5 कलाक गोष्ठी कईसीं पुछांसि पियो बद्रीनाथ विया हो चए न हरिद्वार में कंहिं संत सां वास्तो चए न काॾे न मां जो कीअं चए हे शरीर गुरू जो आहे हे क़ीमती आहे ख़तरे जे पासे वञिणो ई न आहे हा चयूं मुर्शिद ते एतिरी आस्था आहे जो ख़ैरपुर मीरस मां अचनि था साईं हरचंद साहिब जन जो तव्हांखे ॾिसणो हुजे मां फोटो घुराए तव्हांखे ॾेखारियां जेको उनजो गुरू हुयो हे 7 पीढ़ियुनि खां वठी वैष्णू और उनजो गुरू खाए पीए शराब पीए उनजी कन्या भोपाल में आहे उनजी कन्या में घनश्याम असांजो होशंगाबाद रहंदो आहे उनजी भेण ॾिनल आहे उनजी भेण जी नुंहुं साईं जी धीअ खे श्री राम हिते ईंदा आहिनि उनजी कन्या बि मुर्शिद में एतिरो भरोसो आहे जो चई मोटर खयूं पिया चऊं ख़ैरपुर मीरस खां ऐं मां सां गॾु वेठा आहिनि साईं ऐं मुंहिंजो हैंडल वरितऊं हे ॻाल्हि पिया ॿुधाइनि मां छॾे ॾिनो हथ ई छॾे ॾिना हेठो ब्रेक मुंहिंजे कंट्रोल में आहे ऐं हे हाणे त फीथा त फिरंदा न साईं गति खणी कंट्रोल में थी पर फीथा त फिरंदा न हुन सां फीथा फिरंदा अॻियां पुल आई पुल जे ओरियों 60 फुट उहा जीप हेठि वञी किरी न मुर्शिद खे काई ज़रब आई न माखे आई ॿई उथी हलायासीं जीप त खणणी कान आई नौकर खे चयोसीं वञी जीप खण आया जीप खे बि हिकु रिंग बि कान आई जो असांखे ठाहिराइणी बि पए पर मुर्शिद जो एॾो भरोसो हुजे न राम 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 मां सभिनी संतनि जूं महिमाऊं खणा सभिनी संतनि जूं सेठ प्रेमचंद रस्ते में चए पियो ख़ुशीराम साहिब दरबार जे ॿाहिरां चए पियो हितां मां लंघां पियो बाबा हरदास राम लंघियो अकेला घुमंदा हुआ मां मोटर कार में अचां पियो शहर खां साईं खे ॾिठुमि लथुमि नमस्कार कयो मान वेणा साम्हूं अचे फ़क़ीर बीठो त साईं बाबा हरदास राम चवंदा ॾेसि त भेण खीसे में जे हथ विधुमि त नोट पिया हुआ हाणे फ़क़ीर खे त पैसो ॾिजे उन ॾींहं जी ॻाल्हि आहे 40-50 साल थिया त नोट कढणु ॾुखियो पियो थिए भई नोट ॾियांसि त साईं बाबा पंहिंजे गोदड़े मां कढी करके हुनखे उहो ॾिनो मथां चयोसि ॿिज रखियो कर ॿिज चवंदी खोटी रेज़ो रखंदो आहे
अड़े बिजू ही तो फल फलबो न केड़ा संतन जा वचन आहिनि। साईं बाबा न्याणी नथी उथे भेणा कंहिंजी उथाए वञे त तुंहिंजी बि उथे न। साईं बाबा दुख लायो बाबा हरदास राम अड़े कंहिंजा तूं बि लाहे वञे त तुंहिंजा बि लहनि न। साधा ॿोलिया सिधा जेकी चयो संतन सां वेदन साख ॾिनी ॿिए भलो कर तुंहिंजो भलो आहे राम। हाँ ढूंढेंदी दर्शन कारण माना शांति पर गुरु मां ज्ञान मिलियो मन में शांति अची वई कामना ई न रही न ॾिसण जी न ॿुधण जी जेकी आहे सो वाह वाह। साईं खे यादि करिणो आहे रज़ा में राज़ी रहणो आहे। मथे अचूं असां आख़िरी में साफ़ फतवा में चवनि था पर इहे ॿुध पाई मैं साधु कनहूं इहा ॿुधी मूंखे मिली काथां राम कंहिं संतन मां त बाबा गुरु मां ई ज्ञान मिलंदो बाबा गुरु मां ई ज्ञान मिलंदो। मां 5 ॻाल्हियूं जेके ॿुधाईंदो आहियां 6 यादि हुजनि असां हिन खे बणाए रखूं। जेके हिते आया आहियूं जेके वेठा आहियूं असांजे हृदय में श्रद्धा उथी तॾहिं आयासीं न। उन खे प्रेम चऊं सिक चऊं भावना चऊं श्री राम ठीकु आहे न। हा ऐं जेतिरो वक़्तु वेठा आहियूं श्रद्धा जे अंतर्गत वेठा आहियूं। श्रद्धा डिगमगाई तंहिं महिल माण्हू उथी वेंदो। श्रद्धा जॾहिं हिते आयासीं संतनि जो दर्शन थियो पोइ हिते अची वेठासीं। हाणे छा ॿुधी रहिया आहियो तव्हां सत्संग छा ॿुधी रहिया आहियो। हाणे जेके वेठा आहिनि हे सत्संगी आहिनि। असां मन करके छा बि आहियूं पाण बहितर था ॼाणूं पर हिते चवण में ईंदो हे सत्संगी। उतां आयासीं प्रेमी दरबार में प्रभु प्रेम प्रकट कयो सत्संगी। हिते जन सत्संग ॿुधोसीं उन में आत्मा जे कल्याण जो रस्तो मिलंदो हिन जीव जे उधार जो रस्तो मिलंदो। जीव जो उधार छा में आहे मन जो सिमरण में तन जो शेवा में मन जो सिमरण में तन जो शेवा में। त जॾहिं शेवा में लॻो सत्संग ॿुधदे ॿुधदे जेके शेवा करे रहिया आहिनि त प्रेमी हुया सत्संग ॿुधूं तॾहिं न शेवा करे रहिया आहिनि। अॼु 1100 लोग हिन शेवा में हिते बीठा आहिनि। प्रभु कृपा सां 350 ज़ैफ़ा हिन भेरे नवरात्र रहियूं आहिनि उन शेवा कई आहे। 1500 मोहनलाल ॿुधाए थो 1500 अंग शेवा में लॻल आहिनि और न पंहिंजो 350 उनखे पोती मां पाराई पाण हेठि। उहा चोथों ॾींहुं शेवा नवरात्रनि जी शेवा पूरी थी वई सॼी। हे मेले जी शेवा अलॻि हले थी राम धन आहिनि धन आहिनि धन आहिनि। महीननि खां शेवा हले थी चांवरनि जी भेनरुनि जे फुल्कनि पचाइण जी। असां त खाऊं था भंडारो कीअं उहा त्यो शेवा थिए थी राम राम। शेवा मन में सिमरण हुजे ईअं कंदे 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 जॾहिं अंतकरण शुद्ध थींदी तॾहिं जिज्ञासा पैदा थींदी। पोइ छा दर्जो ईंदो प्रेमी सत्संगी शेवाधारी पोइ जिज्ञासु प्रभु जे मिलण जी उत्कंठा हृदय में शांति पाइण जी उत्कंठा राम। कामनाऊं वासनाऊं असांखे मन खे शांति न ॾींदियूं। पोइ जिज्ञासा पैदा थींदी मां कोई गुरु कयां। उन संत खां नाम वठंदो तॾहिं छा थी पियो गुरमुख छा थी पियो। गुरुनि जे मुख मां जेको शब्द निकितो उनखे हृदय में धारण करे पंहिंजे शरीर खे निर्वाह कंदो। हिन प्रवृत्ति मार्ग में रही निर्वृत्त थी रहंदो चवंदो मां साईं हे तन मन धन सतगुरनि जो राम। उन्हनि जो सम्झी करके पुट हाणे बचा बि असांजा आहिनि उनजो दुरुपयोग न कजांइ इहे असांजा बचा आहिनि वञ तूं घर। इन धन जो दुरुपयोग न कजांइ उहो धंधो असांजो। मन तन जो मतिलबु तन त शेवा में मन जंहिंखे बि पंहिंजो सम्झूं बीठो आहे उहो सतगुरनि जो। त उनजे संभालण लाइ ॿिए खे कोन मोकिलींदा तुंहिंजे घरवारी ॾे या दुकान ॾे तोखे मोकिलींदा पर गुरुनि जो सम्झी करे उनजो दुरुपयोग न कजांइ श्री राम। कंहिंजे मथां आङुर न परिवार जे मथां खणजांइ सभु सतगुरनि जो राम। तुंहिंजो जीवन सफल बणिजी वञे। छा 5 दर्जा थी विया प्रेमी सत्संगी शेवाधारी जिज्ञासु गुरमुख। त अॼु गुरमुख बणियासीं त असां सां जंहिं सीढ़ी तो चढ़ियाऊं उहा हटिजे न। इन ॻाल्हि लाइ सावधानी हुजे। उहो प्रेम सदाई नित वधंदो रहे। सत्संग रोज़ असां कंदा ई रहूं प्रभु कृपा सां। शेवा सदाई कंदा ई रहूं राम। प्रभु जे उत्कंठा मिलण जी मन में बणी रहे और गुरमुख थी बणिया रहूं त असांजो जीवन सफल बणिजी वञे। इह बिद पाई मैं साधु कन्हूं लेख लिखियो धुर माथे राम।
पर धुर मत्सक में लेखो हो वड भागी साध संग प्राप्त तन भेटत दुर्मत खोई तिनके धूर नानक दास बांछे जिन हर नाम हृदय पर होई। असांजी खोटी मत नास थे, खोटी मत नास थे। मन को इहो पुछूं केतिरो मन ते नियंत्रण थियो। अॼु मन जा कैसेट प्यारे लाल जा आया आहिनि, धन आहे धन आहे धन आहे। मां स्त्री खां पुछां पियो कॾहिं हे पति मिलण ईंदो? थी चए महीने सवा। जवान ॿार घराणे घर मां परिणियल स्त्री सां सॼी राति संतनि जे दर्शन में वेठो आहे, शब्द ठाहे थो। मूंखे ॿुधायो त 19,000 कैसेट हलिया आहिनि, ए मन जा 19,000 कैसेट। असांजे सत्संग जी हुन ॼणो कविता जे रूप में कयो आहे। हाणे ॿियो कैसेट आयो आहे जंहिंजा हे पर्चा मथे लॻा पिया आहिनि। छा चवणो हे ॿिया अहिड़ा पुरुष जेके अध अरब जी प्रॉपर्टी आहे, अध अरब जी, एतिरे जूं बंदियूं संभालींदे, आरती साहिबु कंदे, सतगुरनि जी अध्यक्ष मां करे आयो सेवा संभालींदे ऐं हेतिरियूं कविताऊं ठाहींदे अॼु 20 कैसेट हिन महिल ताईं कढी चुको आहे। धन आहिनि प्यारा, धन आहिनि श्री राम। पर संतनि में इहो रस्तो मिलंदो गुरू जे ज्ञान जो। त मूंखे हिकिड़े भेरे 2:45 बजे राति जो चए पियो साईं मूंखे 23 शयुनि ते मुंहिंजो नियंत्रण थी वियो आहे। ईअं न त धन मिलियो आहे, बिरजलाल बाबा जे ॾींहंनि में ई सेठ हुयो, उन्हनि जी दया सां थियो। काम ते, क्रोध ते, लोभ ते, मोह ते, कपट ते, छल ते 23 ॻाल्हियूं ॿुधायो सहज सहज, सदाईं निमाणो नेठो। हिते वॾा बंगला ठहिया पिया आहिनि जंहिंमें न्याणी वठी आया साईं गंगादास जंहिंजे बंगले में रहिया, इहे उन्हनि जा ई घर आहिनि। हेॾो बंगलो ठहियलु आहे, हिते आयो आहे, ॿाहिरि चइनि सां घर ॾिसो लली, पुराणो घर हुयो अञा हे ठहे पियो, सॼो तयारु थी वियो। पिछाड़ी पोएं ॾींहुं ज़ोरी वठी असल त घर ॾिसो हली, ॾिसण लाइ तयारु कोन्हे, मोह कोन्हे। प्यारा इह बिद पाई मैं साधू कनो लेख लिखियो धुर माथे, इह बिद नानक हर नयन अलोए। श्री राम इन्ही विधि सां नयन माना ॿुधी रूपी अखियूं राम असांजो खुली पवंदियूं। जॾहिं संतनि जो संग मिलंदो और गुरू जी गत वठंदासीं तॾहिं ज्ञान जी अखि खुली पवंदी। भागशालियो श्री राम श्री राम। धन आहिनि साध संत। मां वैसनि जे लाइ ॿुधायो तव्हांखे इहा ॼाण आहे त असांजे हिते आस्थान जे भक्तनि खे और भक्तियाणियुनि खे जुआ, मांस, शराब, वेश्वा, पर स्त्री, पर पुरुष सभई ॻाल्हियूं बोर्ड लॻा पिया आहिनि हिते, सभु क़िस्मनि जा जेके तुंहिंजूं गतिविधियूं आहिनि। ॿाहिरि जिथे सम्तियूं ठहियल आहिनि उते बि इहा शेवा हले थी। राम 1.25 करोड़ जी हिन महिल ताईं साल में शेवा हली रही आहे संतनि जे तरफ़ां। साईं कंवरराम मिशन त अलॻि पंहिंजी ठाही वई आहे। साईं साधराम साहिबु जंहिंजो विहांउ थियो हिन बंदे खे घोट पी बणायो। साईं गेलाराम विक्रमलाल जो बीठो। साईं जन पहिरियों भेरो हेॾे आया, इहा ॻाल्हि ॾाढी ॿुधाइण जहिड़ी आहे। साईं मूंखे ॿुधाइनि था साधराम साहिबु, साईं मूंखे चयो रूप जो फ़ोन आयो आहे। इहा ॻाल्हि असां रमेश रहे थो जंहिंखे 13 महीना आए थिया आहिनि पाकिस्तान खां, सॻड़ो रहे पिया शेवा में हिते। श्री राम 13 महीना थी विया अथसि। छा थो चए हे उनजा स्पष्ट पियो करे। चए साईं चयो रूप जो फ़ोन आयो आहे त हिकिड़ो ग़रीब कन्या जे कार्ज लाइ आयो, छो जो जंहिं ॾींहुं विहांउ थियो गोली लॻी वई। 8 ॾींहं अम्मा जी समाधि रखी माता साहिबु, साईं गेलाराम, भाई साईं साधराम साहिबु आर्तवार ॾींहुं रहिया। 12 ॾींहं मूंखे ॿिन्ही घरनि मां घुमाए, ॿिन्ही पलंगनि ते विहाए। साईं जन पोस में हूंदा 12 खां पोइ। पर उहो जेको ॾाजो सॼो मिलियल हो, उहो जेको न्याणी जे कार्ज लाइ आयो, उहो पलंग, उहा AC, उहा कबट, जेकी कुझु मिलियल हो पूरे जो पूरो उहो उन्हनि खे ॾिवाए। हे चई रूप मां ॾे फ़ोन कयो ऐं पाण तॾो विछाए करके उन कमरे में सुम्हियो। त मां चई फ़ोन ते चयोमांसि रे रूप, इहा ई तोखे ख़बर ॿुधाइणी हुई
अड़े उन महिल सखर में टपड़ घुराए करके लगाए करके पोइ पलंग ते सुम्हाए पोइ मां ॾे फोन करियां कि न इहो तो फोन करे त हीअ ॾिनई, इहा वॾी ॻाल्हि थी वई। साईं जी ॿुधी माना ॾियण जे महत्व खे कुझु न ॾिठो, हूअ ॿुधाए न। त उहो हाणे रमेश पियो चए साईं उन पलंग जे कढण जे लाइ उहो दरवाज़ा भंजणा पिया। हा पलंग बिटो थियल हो, उहो कीअं निकिरे, उहो त अंदरि ढकणनि ठाहियो, त ॻाल्हि पियो करे भितियूं भंजणियूं पयूं। उहो साईं जन बसि जीअं जे कढियो त सभ जो सभु टपड़ कढाए, उहा भितियूं बि भंजाए करके, उहे दरवाज़ा बि भंजाए करके पलंग ऐं सभ जो सभु टपड़ कढाए उन ग़रीब खे ॾेई छॾिया। हल्की ॻाल्हि आहे। ईअं राजा न सॾिबा आहिनि बेटा, ईअं हुकुम न हलंदा आहिनि। त्याग अचे जीवन में। मुंहिंजा प्यारा प्यारा इहे बि नानक हर नैण लोए, बसि मुंहिंजी वेनती आहे अहिड़े संत जे मेले में आया आहियूं। बाबा साईं बाबा साईं असांखे न कुझु चयूं त हे कयो न कयो, बसि पंहिंजे चरण शरण में रखियूं। असां पंहिंजे ॿारनि खे न कॾहिं कुझु चयो आहे त छा पढ़िया कीअं रहिया, प्रभु कृपा कंदनि, तव्हांजी आशीर्वाद रहंदी। हिन मेले में शुरू खां वठी जेकी असांजे पंजनी ततनि जी कृपा थी आहे, प्रभु बरसात जी रक्षा कई आहे, पाणी जो ई अभाव न रहियो आहे, उन्हनि जी कृपा रही आहे। सभु प्रकार सां प्रभु हिन महिल ताईं रक्षा कई आहे। अॻियां बि प्रभु ते नंगो आहे, सुख सां हे कार्य रास कंदो। छोजो हुजणु घुरिजे। राति तव्हांखे मित्तल साहब ॿुधायो त हिते 55,000 माण्हू अम्बेसडर पार्क में गॾु थिया। मुख्यमंत्री घुराया ग़रीबनि खे 500 रोज़गार ॾियण लाइ। शाम जो ठकाव अचे हिते कंहिं कलाक वेठो चए मां आशीर्वाद वठणु आयो आहियां। मुख्यमंत्री साहिबु हेॾो कार्यक्रम रथियो आहे 3 कलाक जो, त शल सुख सां थी वञे, एॾी में बरसाति पइजी वञे, सॼो कमु धरम परम थी वञे, त कार्य लाइ कीअं थींदो। हुनजो आस्था आहे संतनि में। तॾहिं राति ॻाल्हि ॿुधाईं ऐं हितां थी मां सुबुह जो पार्क वेंदो हुउमि ॿिए ॾींहुं। मां चयो मित्तल ॾे फ़ोन कयां भई सुख सां थी वियो। त मां जीअं हिते पहुचां जे मित्तल साहब जा 2 फ़ोन आया आहिनि, तव्हांजी कृपा सां कल्ह सॼो कार्य आराम सां रास थी वियो, जंहिंमें कोई विघन न पियो। जेका राति उदाहरण पिया ॾिनई। श्री राम। DG साहिब जेको 3 आइजिन जो अॼु मथो आहे मुख्यमंत्री जे समानता में आहे, त हिते जॾहिं मां आयुमि उन राति मिलणु आयो और 2-3 भेरा चवायो थियनि त मां तव्हां सां कलाकु वेहां। अची मिस्टर टंडन ते 1.5 कलाक मां ॾे चवायो त मिलण लाइ, वरी मिली वियो मां सां। ईअं IG मिली वियो। वरी DG अॼु हाणे पुट खे तकलीफ़ थियसि त माण्हू मोकिलिया, तव्हां ॿाहिरि पंहिंजो मोकिलियो, आशीर्वाद करे। मुंहिंजा प्यारा संत जे दर सां उहो देरा बाबा जो जुड़ियल आहे IG साहिबु। मूंखे बि चए मां पाणी उन्हनि जो खणी हे सॼो जल वठंदो आहियां, ॿियो कुझु न खाईंदो आहियां। मां चयो उनजो 3 कलाक तूं वेह त मां तोखे ॻाल्हियूं ॿुधायां उनजी केतिरी अनंत कृपा आहे मुंहिंजे मथां देवरा बाबा जी। श्री राम। पंडित श्री राम शर्मा अॼु 10 करोड़ लोग मञनि था। साल में 4 भेरा बि हिकिड़े भेरे आया। मां अस्वस्थ थियुमि, ऑपरेशन कराए वरी पुछण बि आया। जॾहिं अचनि तॾहिं हिते पहिरियों अचनि, साहिबनि खे अॻियो मथो जे टेकनि त 5 मिंट वेठा हूंदा आहिनि, हीअं ऊंधा गोॾा करे पोइ साहिबनि खे मथो टेकींदा आहिनि। हाणे वर्सी जी चिठी वई आहे, चए महिरबानी कजो मां पहुची नथो सघां। असांखे संतनि सां शल जुड़िया हुजूं, प्रभु कृपा करे। बसि हिन महिल ताईं जेका बि असांजी शेवा में जेतिरो बि झूपड़ो ठहियलु आहे, पंहिंजो सम्झी करके खिमिया कंदा, सदाईं प्रेम सां हे मेला अची मल्हाईंदा, पंहिंजो आनंद वठंदा। भंडारे में देरि थी वई आहे, मां खिमिया वठांदो, पंहिंजे प्रेम सां भंडारो वठां, मां संतनि जे चरणनि में बि आसीस वठांदो। श्री राम श्री राम। 2 अखर चई करके मां वेली व्यक्ति, परिवार, कुटुंब, समाज तेसि ताईं सुखी न थी सघंदो जेसिताईं धार्मिक न बणिबो। श्री राम। और जेके धार्मिक असां सॾायूं था, माफ़ कजो, जेसिताईं आध्यात्मिक जो बेस असांजे हृदय में न ईंदो त 14 संसार खे बिगाड़ण वारा कच्चा धार्मिक आहिनि। संसार खे संसार न बिगाड़ियो आहे। संसार जेतिरे बि गतर में हलियो वञे उहो संसार ई सरबो। इन जो दोषी परमात्मा आहे जो ओड़ा अवगुण ठाहे उहो ढोर जानवर न कंदा। जेके बि ग़लति कम ठाहिया अथई माण्हू ई कंदा। राम। पर धार्मिक जेको आहे उहो अध्यात्म जो बेस वठी रहे। जीअं ध्रुव वरितो, प्रहलाद वरितो, कुझु बि थिए पंहिंजो असांजो असूल ख़तमु न थिए। राम।
जा त असांजे अणवणंदड़ शयूं आहिनि, मांस आहिनि या शराब आहिनि या अहिड़ियूं ग़लति कम आहिनि, असांखे उन्हनि में शरीक बि न थियणो आहे। कहिड़ी ॻाल्हि आहे? तव्हांखे शायदि ख़बर हुजे, मां ॿुधायां, असांजो पंहिंजो त 2000 में त संकल्प थी वियो, पर असांजा ॿार बि जिथे वेंदा हाणे सैकड़े परसेंट ते 1% उनखे कढणो आहे, चाहे उनखे लपो हणाइणो आहे, चाहे दुकान जो मुहूर्त आहे, चाहे 50,000 जी जाइ ठाराई अथई 50 लख जी, न असांजा ॿार उनखे चवंदा। असांजी कमेटी वेठल आहे, उहा शेवा सॼी थींदी आहे। जंहिं पासे ॾांहुं जेका शेवा ईंदी उहा ग़रीबनि जे घरनि ॾे वेंदी, ग़रीबनि जे गुज़रान ॾे वेंदी, उहो अॻ में कढंदा पंहिंजी उहा शेवा। श्री राम, इहा असां सभिनी ख़बर हुजे, इहो भलाई जो कमु आहे बुराई जो? और इन साईं ॾिनो आहे, उन महिल उहो ॾींदो, उहा सम्ती वठंदी हर शहर में। बाबा साईं जे ॾिने मूं हिन शुभ कार्य में हिन शेवा कढी आहे, हिन शेवा में हलंदी, बसि अखर इहे चवणा आहिनि। राम, मतां ॿियो पासो फेरायां, जे कोई चए साईं मुंहिंजी स्थिति न आहे, अबा पोइ तुंहिंजे लाइ त करे रहिया आहियूं, हे पर्शन ई आहे तोखे साईं ॾिनो आहे ठहरायो थी, त उन तुंहिंजे कार्ज मां, चाहे न्याणी जो कार्ज थी, चाहे विहांउ जो कार्ज थी, हीअं त सभिनी वटि असांजा शरीक थींदा, ॿार सभिनी वटि थींदा, पर तोखे साईं ॾिनो आहे त उन मां हे कढ त तुंहिंजो भलो थिए। इहा भलाई जा कार्य थियनि या न थियनि, भाई संग जो छा रायो आहे? मक़सदु इहो न आहे तूं ॿार जे अॻियां भेटा रखें थो या नथो रखें, बसि तूं उन मां कढ त तुंहिंजो परोपकार थिए, थोरे पुंज मां तुंहिंजो घणो भलो थिए। हे शताबंदी में जेके असां मट रखायासीं पाणी जा, इन में कोई बाबा जो नालो निकिरंदो, हो त जोत मां आया, जोत में समाइजी आहे। बाबा पंहिंजे पिता जे नाले, पंहिंजे गुरुनि जे नाले, पंहिंजे संतनि जे नाले पौशाला कढायो, थधि जो गिलास पाणी गर्मी में कंहिंखे मिले, मुंहिंजी केॾी आसीस थींदी। ॿाहिरों ॿ पाटियूं रखियूं हुजनि, उते पाणी पियो हुजे, फुल्को पियो हुजे, कुतो खाई वञे, केॾी आसीस थींदी। कोठे ते पखियुनि खे चोगो विधो वञे, मथां जा असर हटिजी वेंदा आहिनि, पाणी पी वञनि, पखी चोगो खाई वञनि, थोरे पुंज में केॾो फल असांखे मिले। श्री राम, बसि एतिरे नखरनि सां मां आशीर्वाद वठां थो, प्रेम सां हाणे वेठे वेठे प्रसाद वठूं और मथां पंहिंजे वेठे हिते भंडारो पायूं, जेका व्यवस्था आहे तव्हांखे ॿुधाइनि था। वरी शाम खां पोइ पंहिंजो 7 बजे हे मेलो, वरी पंहिंजो हिन भेरे अॼु वरी 6 बजे रहरास साहिब शुरू थींदो, 7 ताईं इहो ध्यानु हुजे। 7 खां 8 ताईं प्रोग्राम सत्संग जो हलंदो, 8 खां 10 ताईं समाजी जेको कार्यक्रम आहे डॉक्टरनि खे समाप्त करण जो,